ब्यूरो चीफ वसीम इकबाल जैकाबाद JUI पारा इलेक्शन में धांधली खिलाफ इलेक्शन कमीशन ऑफिस बायरां जिले अमीर डॉक्टर AG अंसारी की अगवानी में धरणो रोड ब्लॉक। खबर मूजिब जमीयतुल उलमा इस्लाम पारा इलेक्शन में धांधली खिलाफ शहीद अल्लाह बख्श पार्क मां जिले अमीर डॉक्टर AG अंसारी PS बजे उम्मीदवार जो पुट मोहम्मद खान खोसो, मौलाना अब्दुल जब्बारिन, मौलाना सलीमुल्लाह ब्रोई, सलीम खान खोसो, मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, कारी इनायतुल्लाह महर, असदुल्लाह हैदरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कढियो वियो। सवें मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते मार्च कई, जिन खे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जंहिं ते धांधली नामंजूर, झड़लो इलेक्शन नामंजूर जहिड़ा नारा लिखियल हुया। मुज़ाहिरीन इलेक्शन कमीशन ऑफिस जैकाबाद आॾो धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं करे ट्रैफिक मुअतल थी वई। उन मौके ते मुक़ररीन तकरीरनि में चयो त उहा इलेक्शन न पर सिलेक्शन हुई। असांजे उम्मीदवारनि खे धांधली ज़रिए हारायो वियो। वधीक चयो त पोलिंग स्टेशननि ते हथियार बंदनि कब्ज़ो करे ठपा हया। इलेक्शन इंतज़ामिया जाली रिज़ल्ट ॾेई बुज़दिली जो मुज़ाहिरो कयो। हिननि मुतालबो कयो त अंगूठा चेक करे नतीजा ज़ाहिर कया वञनि त असांजा उम्मीदवार वॾी अक्सरियत सां खटे वेंदा। हिननि चयो त 13 फरवरी ते प्रेस क्लब जैकाबाद अॻियां धांधली ख़िलाफ़ धरणो हयो वेंदो।